सुप्रीम कोर्ट में सदर आरिफ अलवी जी नाअहली बाबति दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर। ॿ रुकनी बेंच क़ाइम। सुप्रीम कोर्ट में सदर आरिफ अलवी खे नाअहल करार ॾियण लाइ दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॿुधणी लाइ जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में 2 रुकनी बेंच जोड़ी वई आहे। सदर आरिफ अलवी जी नाअहली लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी 15 मार्च ते थींदी। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सदर आरिफ अलवी खे आर्टिकल 62(1)(f) तहत नाअहल करार ॾिनो वञे। नून लीग की सीनियर नायब सदर मरियम नवाज़ पारां नवाज़ शरीफ के जेल में कैद दौरान जहर ॾियण जी दावा। एक इंटरव्यू में मरियम नवाज़ दावा कई आहे त नवाज़ शरीफ के जेल में कैद दौरान जहर ॾिनो वियो हो, जंहिं सबबि प्लेटलेट्स किरिया हुआ। नवाज़ शरीफ ज़िंदगी ऐं मौत जी विवाती ते पहुतो त कुझु माण्हुनि जा हथ ऐं पेर सुॼी विया हुआ, जंहिं सबबि उन्हनि माण्हुनि मजबूरी में नवाज़ शरीफ खे ॿाहिरि मोकिलियो। कॾहिं न कॾहिं इहा ॻाल्हि बि साम्हूं अची वेंदी। हिन मामले में बि इमरान ख़ान मुलविस हो। वफ़ाक़ी हुकूमत हज पॉलिसी 2023 जो ऐलान करे छॾियो। सरकारी हज ते मुफ़्त हज वारी पॉलिसी न हूंदी। मज़हबी मामलनि वारो वज़ीर मुफ्ती अब्दुल शकूर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिन साल 1,79,210 पाकिस्तानी पांधेड़ा हज जी सआदत हासिल कंदा। हज लाइ 16 खां 31 मार्च ताईं दरख़्वास्तूं वसूल कयूं वेंदियूं। अप्रैल जे पहिरें हफ़्ते में खुणा कढिया वेंदा। रुपए जो मुल्ह घटिजण सबबि हज जो ख़र्च 3.5 लख थी वियो आहे। पाकिस्तान जी दरख़्वास्त ते सऊदी हुकूमत हज जे ख़र्चनि में घटिताई कई खे सहूलतूं ॾियण लाइ क़दम खंया विया आहिनि। इमरान ख़ान खे हिकु वधीक रिलीफ मिली वियो। बलोचिस्तान हाई कोर्ट मक़ामी अदालत पारां इमरान जी जारी कयल गिरफ़्तारी वारंट्स खे मुअत्तल करे छॾियो। इमरान ख़ान जा इम्कानी गिरफ़्तारी वारंट रोकण लाइ पीटीआई जी हिकमत अमली तयार। पीटीआई जे डंडा बरदार कारकुननि लाहौर जे ज़मान पार्क वेंदड़ समूरनि रस्तनि ते बंदि करे छॾियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पहुतल डंडा बरदार कारकुननि पारां ज़मान पार्क ॿाहिरां गश्त जारी। बलोचिस्तान जी पुलिस इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट्स खणी लाहौर पहुती। जो सेंसस हो रहे हैं, जो मरदमशुमारी हो रही है, उसमें जो सिंध हुकूमत के खदशात हैं उनको दूर किया जाए। काफी बातचीत हुई है, अब हम उसका इंतजार कर रहे हैं कि जो बातचीत जो खदशात हुकूमत सिंध ने वफाकी हुकूमत से किए हैं, जैसे ही उनको एड्रेस किया जाएगा तो हम समझेंगे कि जो हमारे खदशात हैं इंशाल्लाह वो दूरी की तरफ जा रहे हैं। हम चाहते हैं कि जितने भी लोग सूबे में रहते हैं, एक एक शख्स को एतमाद हो इस मरदमशुमारी पे और किसी को कोई तहफ़्फ़ुज़ात ना हो। जो भी डेटा है, जो शुमारी उस वक्त हो रही है, वो कम से कम उस शख्स को जरूर पता होना चाहिए कि जी मैंने अगर 10 नाम लिखवाए तो 10 के 10 गिने गए हैं। सरकार सिंध हुकूमत के पास वो डेटा होना चाहिए। जो कच्चे का इलाका है उसमें डेफिनेटली आपको पता है कि कच्चे के बॉर्डर्स के एरिया, चाहे वो बलूचिस्तान से मिलते हो, चाहे वो पंजाब से मिलते हो, सरहदें जो हैं वहां पे अरसा दराज से डाकू मौजूद हैं, जिनके खिलाफ पुलिस जो है वो मुस्तकिल तौर पर कार्रवाइयां कर रही है। और ये भी फैसला किया गया कि ज्वाइंटली मुख्तलिफ सूबों की पुलिस से राब्ता करके और रेंजर्स और आर्मी को भी जहां जरूरत पड़ी उनको भी राब्ता करके उन दहशतगर्दों के खिलाफ, उन इस तरह के डाकुओं के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। इमरान खान इस वक्त किसी भी सियासी पार्टी से नहीं लड़ रहा। सिंध हुकूमत आदमशुमारी ते खदशा खत्म करण जो मुतालबो करे छॾियो। आदमशुमारी जी डेटा बि फराहम करण जो मुतालबो। शर्जील मेमन इमरान खान के पाकिस्तान जो बाल ठाकरे करार ॾींदे चयो आहे त इमरान जी एजेंडा सियासी न पर फसादी आहे। सभु कुझु पाकिस्तान ख़िलाफ़ करे रहियो आहे, जंहिं जा सबूत बि मौजूद आहिनि।
इमरान खे इक़्तिदार में आणण लाइ राह हमवार कंदड़ साकिब निसार ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाख़िल थियणु घुर्जे। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ ज़रूरत पवण ते फ़ौज ऐं रेंजर्स खां मदद वरिती वेंदी। जनरल साहब वाले सवाल का जवाब दे दूं। मैंने पहले अर्ज किया है कि पहली बात तो ये है कि मेरी वजारत का ये काम नहीं है, ये डोमेन नहीं है। कोई कल को लीगल ओपिनियन के लिए भेजेगा तो एग्जामिन करके दूंगा, मैं सियासी बयान नहीं दागूंगा। और मुझे कोई झिझक, मैंने अपना जाती व्यू पॉइंट सामने रख दिया। मैं जाती तौर पर इस बात का हामी हूं कि अगर किसी ने गलत किया है, अगर किसी ने अपने हल्फ की पासदारी नहीं की, अगर किसी ने अपने इख्तियारात से तजावुज किया है तो उससे इबरत का निशान बनना चाहिए। अख्तियार औरांगी दड़न के इबरत जो निशान बनाइण घुर्जे। नेब कानून में तरमीमूं ऑर्डिनेंस ज़रिए आणे रहिया आहियूं। जनरल रिटायर्ड प्रेस लॉ कोर्ट मार्शल कानून वारी वज़ारत जो कम नाहे। कानूनी राय घुरी वई त ॾिसंदुसि। वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त माज़ीअ में नेब खे सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमाल कयो वियो। नेब में केस त ठहंदा हुआ पर फ़ैसिला न थींदा हुआ। काबिना नेब कानून में तरमीमनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सक्खरती अदालत नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ ख़िलाफ़ गद्दारी जो केस दाख़िल करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। एडिशनल सेशन जज दरख़्वास्त ते दलील ॿुधण बाद महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मरियम नवाज़ ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल करण लाइ हिक शहरी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठ पंजाब ऐं केपी जी चूंडनि बाबति इजलास। इलेक्शन कमीशन पंजाब ऐं केपी में चूंडनि लाइ 3,53,000 वाधू नफ़री घुरी वरिती। इजलास खे सिक्योरिटी अमलदारनि, IB, ISI ऐं CTD अमलदारनि पारां ब्रीफिंग ॾिनी वई। सिंध हुकूमत तालीमी बोर्ड पारां वरिता वेंदड़ इम्तिहान ऐं कॉपियूं चेक करण वारे अमल खे आउटसोर्स करण जो फ़ैसिलो। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स वारे खाते तालीमी बोर्ड्स जे चेयरमैन खे ख़त लिखी छॾियो। बोर्ड्स जे चेयरमैन पारां फ़ैसिले जी मुखालफ़त फ़ैसिले ते अमल नामुमकिन करार ॾेई छॾियो। डिजिटल आदमशुमारी, धारनि जी आबादकारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ STP जो सखर खां कराची लाइ निकितल पैदल मार्च। चंदो मोहम्मद ख़ान खां बुलड़ी शाह करीम तरफ़ रवां दवा। STP अॻवाननि चयो आहे त डिजिटल आदमशुमारी धरती वासियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। अहिड़ी साज़िश खे हरगिज़ क़बूल न कंदासीं। सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ बोगस आदमशुमारी कई पई वञे। बोगस आदमशुमारी मुस्तक़बिल में इक़्तिदार धारनि हवाले करण जी साज़िश आहे। मीरपुर ख़ास में वकीलनि खे ख़िताब कंदे STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त वक़्त खां अॻु आदमशुमारी करणु सम्झ खां ॿाहिरि आहे। तामीराती इदारनि जी तंज़ीम आबाद जे चेयरमैन जो कराची पुलिस जे हिक DSP समेत 6 ऑफिसर्स ते लैंड ग्रेबर्स जी सरपरस्ती करण जो इल्ज़ाम। आबाद जे चेयरमैन अल्ताफ़ ताई जो IG सिंध खे ख़त। अल्ताफ़ ताई चयो आहे त DSP सोहराब रोड सुहेल फैज़, SHO माड़ीपुर गुलाम हुसैन कोराई, SHO मंगू पीर सरफराज अवान, SHO सचल राजा तनवीर, SHO सरजानी यासीन गुजर ऐं SI अब्दुल अज़ीज़ कब्ज़ा माफ़िया साबित बणियल आहिनि। उन्हनि ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।